नवाबशाह जी अदालत पारां इस्माइल डारी ऐं संदसि भाउ अली रज़ा के वीडियो लिंक ज़रिए पेश न करण ते सखर ऐं लाड़काणो जेल इंतजामिया ते कावड़ जो इज़हार। थर्ड एडिशनल सेशन जज नवाबशाह जी अदालत में इस्माइल डायरी ऐं संदसि भाउ जी दौलतपुर थाणे ते दाख़िल झेड़े जे केस में ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी जवाबदारनि जे वकीलनि सचल मुजीब माछी ऐं मुख्तियार रिंद अदालत के ॿुधायो त हाई कोर्ट जे हुकुम बावजूद इस्माइल डायरी ऐं अली रज़ा डायरी के कंहिं बि अदालत में पेश न पियो कयो वञे। अदालत कावड़ जो इज़हार कंदे इस्माइल डायरी ऐं संदसि भाउ के वीडियो लिंक ते पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।